अस्सलामुअलैकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, टटे जे हिक निजी सिटी स्कूल पारां टटे में शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि जी ज़हानत खे उजागर करण लाइ साइंसी नुमाइश लॻाई वई। नुमाइश में सरकारी स्कूलनि समेत ख़ानगी स्कूलनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि भरपूर नमूने सां हिसो वठी साइंसी टेक्नोलॉजी जा मॉडल पेश करे भरपूर सलाहियतुनि जो मुज़ाहिरो करे दाद हासिल कयो। सिंध ऑनलाइन टीवी घारो जे रिपोर्टर दानी अब्बासी मूजिब साइंसी नुमाइश में स्कूल जे उस्तादनि ऐं उस्तादियुनि पिणु वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते स्कूल जे एडमिनिस्ट्रेशन सनम आसिफ शाह चयो त उन साइंसी नुमाइश करण जो मक़सदु स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि जी सलाहियतुनि खे उजागर करणु आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।